भक्त थियान पंडरपुर जे पासे जै भक्त जो नालो हुयो चोखा मेला। छा नालो भाई? चोखा मेला। ॾाढी अद्भुत उन्हनि जी भक्ति, अद्भुत उन्हनि जो जीवन चरित्र, अद्भुत उन्हनि जो प्रेम भगवान जे प्रति। चोखा मेला ॾाढी गरीब परिवार में हुया। माता पिता वट ॾाढी वधीक व्यवस्था न हुई, खूब गरीबी हुई। चोखा मेला जॾहिं 12-15 साले जा थिया त मजदूरी करण वेंदा, मेहनत करण वेंदा, मेहनत करे कमाईंदा। कुछ पैसा जेके मिलंदा उन सां ई घर परिवार हलंदो। धीरे धीरे उम्र वॾी थी, मेहनत वॾी थी, पर हिकिड़ो ॾाढो सुंदर उन्हनि में गुण हुयो। चोखा मेला में उहे रोज भगवान जी भक्ति कंदा नियमित। थोड़ो समय कढी करे सुबह जो, थोड़ो समय कढी करे संध्या जो, थोड़ो समय कढी करे वरी रात जो भजन कंदा, प्रेम कंदा। उम्र केवल 12-15 साल, वधीक उम्र न हुई। चओ हरे राम। बचपन खां ही भक्ति में लगी विया। अक्सर छा ॾिठो वेंदो आहे, बचपन में नंढा नंढा ॿार भजन कंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि, पर जीअं जीअं उन्हनि जी उम्र वॾी थींदी आहे न, पोइ भक्ति भाव सभु भुलिजी वेंदा आहिनि, सेवा सभु भुलिजी वेंदा आहिनि। चओ हरे राम। माता पिता भी जॾहिं ॿार नंढो हूंदो आहे न, त पोइ उनखे पाण सां गॾु केॾी महिल वठी ईंदा आहिनि। हलो ठीकु आहे भाई, दरबार वठी ईंदा, मंदिर वठी ईंदा, मथो टेकाए वेंदा सत्संग कथा कीर्तन में। पर उहो नंढो ॿार जेॾी महिल धीरे धीरे वॾो थींदो त बसि पोइ ज़िम्मेदारी छॾे छॾींदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां खां पुछण थो चाहियां, विशेष असांजा जेके भावर हिते वेठा आहिनि, तव्हांजो ॿार नौजवान 20 साले जो ॿार हुजे, 4 ॾींहं दुकान ते न अचे, तव्हां उनखे चवंदा आहियो न कि छो भाई छा ॻाल्हि आहे, 4 ॾींहं थिया आहिनि दुकान ते न आयो आहे? हक़ सां उनखे डांटींदा बि आहियो न कि मूंखे ज़रूरत आहे, तूं अचु, 4 ॾींहं थिया आहिनि दुकान ते न आयो आहे भाई, ग्राहकीअ जो समय आहे, हा कि न? चवंदा आहियो न। 20 साले जो ॿार 4 ॾींहं दुकान ते न अचे त पंहिंजो फर्ज़ सम्झंदा आहियो ऐं उनखे डांटींदा आहियो, उनखे चिल्लाईंदा आहियो, उनखे समझाईंदा आहियो कि अच दुकान ते अच। 5 ॾींहं ते उनखे वठी बि वेंदा आहियो, कीअं बि करे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजो 20 साले जो ॿार 4 सालनि खां मंदिर गुरुद्वारे दरबार न वियो हुजे, उनखे चवंदा आहियो? ॾाढा घटि, ॾाढा घटि। ॿुधायो न भाई, चवंदा आहियूं पंहिंजे ॿारनि खे? न, उन तरफ़ असांजो कोई फर्ज़ ई न आहे, उन तरफ़ असांजी कोई ड्यूटी न आहे। ऐं पोइ उहे ई माता पिता जॾहिं ॿार 25-30 साले में ग़लति संगति ते हली वेंदो आहे न, पोइ उहे ई माता पिता संतनि वटि वेंदा आहिनि कि बाबा तव्हां कोई दया कयो, ॿार जेको आहे ग़लति संगति में हली वियो आहे। चओ हरे राम। पोइ संत बि त इहो ई सम्झाईंदा आहिनि कि ग़लती कंहिंजी आहे? माता पिता जी। चओ राम। दुकानदारी जो फर्ज़ सम्झो था। अरे तव्हांजे ॿारनि खे तव्हां संसार जा कम सेखारियो, चाहे न सेखारियो, संसार उन्हनि खे सेखारे छॾींदो। पर जे अगरि उन्हनि खे तव्हां सत मार्ग ते, भक्तिअ जे राह ते, सेवा में न जोड़ियो त संसार न सेखारींदो। चोखा मेला 15 साले जी उम्र में भी नियमित मेहनत भी कंदा ऐं सुबह शाम प्रभु खे याद भी कंदा, रोज भाव सां, प्रेम सां। एॾो प्रेम हूंदो भगवान सां, एॾो भाव। नंढी जात में हुया, ॾाढो नंढो उन्हनि जो परिवार ऐं ॾाढी ग़रीबी। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, महिनत कंदे कंदे न सेठ ॾाढो ख़ुशि थियो उन्हनि ते, त तनख़्वाह थोड़ी वधीक ॾिनई, मज़दूरी थोड़ी वधीक ॾिनई कि खण भाई, हे तुंहिंजी मज़दूरी खां थोड़ो वॾो, छा चवंदा आहियूं, बोनस, हा न, बोनस ॾिनी कि खण भाई, त्योहार अचनि था, हे तुंहिंजी बख़्शीश। चोखा मेला ॾाढो ख़ुशि थियो, गदगद थियो, ॾाढो ख़ुशि थी करे जेॾी महिल पैसा ॻणण लॻो कि थोड़ा वधीक आहिनि, छा कया हिन सां, त साम्हूं ॾिठई त बाज़ार में केला पिया मिलनि, ताज़ा ताज़ा केला वठी वरितई ऐं मन में वीचार कयईं कि ताज़ा केला आया आहिनि बाज़ार में, मां पंहिंजे भगवान खे भोग लॻाईंदुमि। मां पंहिंजे प्रभुअ खे, भगवान कृष्ण सां ॾाढो उन्हनि जो प्रेम, भगवान विठल सां, मां उन्हनि खे भोग लॻाईंदुमि। केला वठी करे थैले में भरे करे विया मंदिर। मंदिर में पुजारी बीठा हुया ॿाहिरि, उन्हनि रोके छॾियो। उन्हनि पुछियो, हेॾे हेॾे बि काॾे थो वञे, हथ में छा अथई?
चई हे केला वठी आयो आहियां भगवान खे भोग लॻाइण जे लाइ। मंदिर में अंदरि वञण ॾियो। पुजारियुनि ॾाढो डांटियो, चई तूं पागल आहे, तूं केरु हूंदो आहे भगवान खे भोग लॻाइण वारो? हाणे भगवान तुंहिंजे हथ मां स्वीकार कंदो? अरे तूं नंढी जात वारो, तुंहिंजो त अंदरि प्रवेश बि मना आहे। कोन मंदिर न वञण ॾींदासीं तोखे। पहिरियों जाति पाती ॾाढी ॾिठी वेंदी। जॾहिं चोखा मेला जिद कई कि मूंखे वञण ॾियो, मां बसि 2 मिंटे में वयुमि, भगवान जा दर्शन करे तुरंत वापसि हली ईंदुमि, मूंखे ॾाढी सिक लॻी आहे, मूंखे दर्शन लाइ वञण ॾियो। तॾहिं पुजारियुनि खे गुस्सो आयो, बांह सां पकड़ियो ऐं फिटी कयूं हुनखे, हल भाई तव्हां। चोखा मेला वरी बि उथियो, केला खयां ऐं चयो हलो भला मूंखे नथा वञण ॾियो त घटि में घटि हे प्रसाद जेको आहे इहो भगवान ताणी पहुचायो। खूब डांटियो हुनखे, चयो हल भाई हल, पागल न थी, कोन ॾींदासीं तोखे कुझु बि। बॾाए कढियो हुनखे धक्का हणी करे। चोखा मेला जेॾी महिल पंहिंजे घर पहुतो त रोअण लॻो। भगवान जे साम्हूं, भगवान घर में जेको मंदिर हुयो, मंदिर में वेही करे भगवान जे साम्हूं रोअण लॻो। ख़बर तो चोखा मेला छा चयो? अरे प्रभु, मां इन लाइ नथो रोवां कि मूंखे धक्का मिलिया आहिनि, मां इन लाइ नथो रोवां प्रभु कि मूंखे तुंहिंजे पुजारियुनि मारियो आहे। मां इन लाइ थो रोवां कि भगवान घटि में घटि मूंखे एतिरो त लाइक़ अहिड़ी जात में त मोकिले हा कि मां तुंहिंजा दर्शन करे सघां। चओ हरे राम। मां तुंहिंजा दर्शन ई त चाहियां थो, तोसां प्रेम करण ई त चाहियां थो। ऐं तुंहिंजा ई वचन मां संतन जे द्वारा ॿुधिया आहिनि कि जात पात पूछे ना कोई, हरि को भजे सो हरि का होए। भगवान जात पात न ॾिसंदा आहिनि। पोइ अॼु मुंहिंजी जात छो था पुछनि, मूंखे अंदरि छो न वञणु ॾिनो? रोअण लॻा। चओ हरे राम। रोई रोई करे कमाल जी ॻाल्हि आहे, भगवान खे शिकायत कनि पिया इहे मिठी मिठी, पर रोअनि था भगवान जे साम्हूं ऐं वेही करे वरी उनजो ई नाम जपनि था। चओ हरे राम। बसि इहो ई फ़र्क़ु अथव असां में ऐं भक्तनि में, ॿियो कोई फ़र्क़ु कोन्हेव। कि असांजे जीवन में अगरि परिस्थिति विपरीत थी वञे, असांजे मन जी ॻाल्हि न थिए त असां भगवान खे छॾे छॾींदा आहियूं, भक्ति छॾे छॾींदा आहियूं, सेवा छॾे छॾींदा आहियूं, गुरूअ जे दर ते वञणु छॾे छॾींदा आहियूं। पर हे ॾिसो भक्त तो मन जी ॻाल्हि न थी, रोअनि था, पर पोइ बि भगवान जो ई नाम जपनि था, भक्ति था कनि। रोअण लॻा, भगवान खे चवण लॻा प्रभु हे संसार तुंहिंजो कहिड़ो आहे, मूंखे अंदरि नथो अचण ॾे मंदिर में। पर प्रभु तूं कृपा कजां, तूं मुंहिंजी भक्ति स्वीकार कजां। हे दुनिया भले ई मूंखे स्वीकार न कजे करे, पर तूं स्वीकार कजां। असां भजन ॻाईंदा आहियूं न भाई, दुनिया भली धिकारे दाता न तूं धिकार जा। दुनिया भली धिकारे दुनिया भली धिकारे दाता न तू धिकार जाए। दुनिया गायो भाई, दाता न तू धिकार जा। मुकदर मुझे जा मालिक, मुकदर मुझे ओ मुकदर मुझे जा मालिक, मुझे जा मालिक, बिगड़ी मुझी बनाए जाए, बिगड़ी मुझी बनाए जाए। दुनिया भली धिकारे दाता न तू धिकार जाए। गायो दुनिया भली धिकारे दाता न तू धिकार जाए।
सब खाई हो बुध्यो थम, रहमत जो तू धनिया, इहो बुध्यो थम, रहमत जो तू धनिया, रहमत अगर पुजई ना, रहमत अगर नफरत साना निहार जाए, नफरत साना निहार जाए, दुनिया भली धिकारे, दाता न तू धिकार जाए। गायो दुनिया भली धिकारे, दाता न तू सभी गायो प्रेम सा चो, दुनिया भली धिकारे, दाता न तू धिकार जाए, चो भली धिकारे दाता। परमानंद जी थैयर जी, अगते आत जी मर जी, परमानंद जी अर्जी, अगते आत जी मर जी, जेडी हुजे मुशक्ति, जेडी हुजे मुशक्ति, ओडो न आजमाए जाए, ओडो न आजमाए जाए, दुनिया भली धिकारे, दाता न तू धिकार जाए, चो दुनिया भली धिकारे, दाता न तू धिकार जाए, मुकदर मुझे जा मालिक, मुकदर मुझे जा मालिक, हो बिगड़ी मुझी बनाए जाए, बिगड़ी मुझी बनाए। गायो दुनिया भली धिकारे, दाता न तू धिकार जाए, दुनिया भली धिकारे, दाता न तू धिकार जाए, आहा दुनिया भली धिकारे, दाता न तू धिकार जाए। गाओ दुनिया भली धिकारे, दाता न तू धिकार जाए। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। ये प्रार्थना रोज हुजे भाई कि भगवान भले ही संसार छड़े छड़े पर तू न छड़ जा। चौ हरि राम। भले ही संसार पना न दे, संसार भले ही जगह न दे, पर प्रभु तू न ठुकराए जा। चौ राम। केड़े भक्त जी कथा पे बुधाया तव्हां के याद तव? हाँ सामू वारन के तो याद है, पोइतों वारन के याद है भाई। हाँ कथा याद थो ऐं समझ में अचेव थी कि मथों थी वञे गाॾी? हाँ अलाए हिकिड़े ॿार खां पुछियों, राजनांदगांव में स्कूल पढ़ंदो हुयो ॿार, त मास्टर साहब पुछियोंसि, उनजो नालो हुयो मंगलूराम। छा नालो हुयो? उनखां पुछियोंसि, बेटा मंगलूराम बताओ सत्य में और भ्रम में क्या फर्क है? मंगलूराम बेचारो उथियो, झूलेलाल नगर जो ही हुयो वो भी। चई गुरु जी मैं बताऊं? हाँ बेटा बताओ सत्य में और भ्रम में क्या फर्क है? चई गुरु जी आप हमको पढ़ाते हो ये सत्य है। बहुत बढ़िया, आप हमको पढ़ाते हो ये सत्य है, आपको लगता है हम पढ़ रहे हैं ये आपका भ्रम है। असां तव्हां खे ॿुधायूं था इहो त सत्य है, असांखे लगे तो कि तव्हां ॿुधो था इहो असांजो भ्रम त न आहे। पक
चोखा मेला जी कथा ॿुधायूं पिया न। पुजारियुनि अंदरि न अचणु ॾिनो भक्त खे। भक्त वो पंहिंजा केला जेके हुयसि भगवान खे चढ़ाइणा हुया, भोग लॻाइणा हुया, उहे वापसि खणी थैले में पंहिंजे घर आयो। राति भर रोअण लॻो भगवान जे लाइ, भगवान जा गुण ॻाइण लॻो, प्रभु जे साम्हूं वेही करे पुकार करण लॻो। अचानक दरवाजे ते कंहिं दस्तक ॾिनी। दरवाजो अधु राति जो कंहिं खटखटायो। चओ हरे राम। भक्त चोखा मेला पुछियो, भाई कौन है, केरु आहे? तॾहिं ॿाहिरों आवाज आई, जंहिंजे लाइ रोए तो उहो भगवान पाण। एॾी मिठी, एॾी सुंदर प्यारी आवाज जेॾी महिल चोखा मेला ॿुधी तुरंत दरवाजो खोलियो त अॼु ॾिठईं कि साक्षात भगवान बीठा आहिनि मुंहिंजे दर जे साम्हूं। हा, चङी तरह हलायो भाई। ये ताड़ियूं असांजे लाइ थोड़ी था हलायो। जेॾी महिल बि तव्हां कथा ॿुधो, भक्तनि जी कोई तव्हांखे ॻाल्हि सुठी लॻे, भगवान जा केॾी महिल भक्तनि खे दर्शन थियनि, जेॾी महिल तव्हां ताड़ियूं हलायो त ईअं न सम्झो असांजे लाइ था हलायो। उहो ताड़ियूं तव्हां भगवान जे लाइ था हलायो, उन्हनि भक्तनि जे लाइ था हलायो, उन्हनि जी भक्तीअ जे लाइ था हलायो। भगवान अधु राति जो दर जे साम्हूं बीठा आहिनि। चोखा मेला जी भगवान जा दर्शन करे जेॾी महिल चोखा मेला निहाल थी वियो, अखियुनि में ॻोढ़ा वहंदा था वञनि। भगवान हुनजे घर जे अंदरि आया, कुटिया में। कुटिया में भगवान आया, भगवान के सुंदर आसन ते चोखा मेला विहारियो। ख़बर अथव अंदर अची करे भगवान पहिरों शब्द छा चयो आहे? पहिरों वाक्य भगवान पंहिंजे भक्त खे छा चयो आहे? चवनि था, प्यारा चोखा मेला मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। टिनिनि लोकनि जो मालिक छा थो चए कि मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। जंहिं वटि कंहिं शइ जी कमी न आहे, उहो भक्त वटि अची करे चए थो मूंखे बुख लॻी आहे। तो वटि केला पिया हूंदा न, केला खाराए। चोखा मेला चए, वाह प्रभु तव्हांजी गजब जी लीला आहे। सुबुह जो तव्हांजे मंदिर खणी आयुमि, ओॾी महिल त स्वीकार थिया कोन, पर तव्हां पाण आया आहियो घर। अचो प्रभु, वेहो वेहो। भगवान वेठा आहिनि, चोखा मेला भगवान जे साम्हूं वेठा आहिनि। उहो केले जो जेको पूरो दर्जन केला पिया हुया, उहे खणी आयो चोखा मेला। हाँ प्रभु स्वीकार कयो। भगवान तुरंत छिलको लाथो ऐं भगवान पुछियो कि प्यारा तूं बि सुबुह खां बुख में वेठो आहे न, तूं बि न खाधो अथई? चए, हा प्रभु मां बि बुख में वेठो आहियां। भगवान वो पहिरों केलो पंहिंजे हथ सां भक्त चोखा मेला खे खारायो। सोचो केॾो अद्भुत उहो नज़ारो हूंदो। हाँ, भक्त जंहिंजो भजन कंदा आहिनि, जंहिंसां प्रेम कंदा आहिनि, उहो त्रिलोकीनाथ स्वामी पंहिंजे हथनि सां उन्हनि खे कुझु खाराए। पहिरों केलो भगवान पंहिंजे हथनि सां चोखा मेला खे खारायो, पोइ भगवान पाण खाधो। हा, खूब भगवान आशीर्वाद ॾिनी। चोखा मेला चवनि था कि प्रभु तव्हांजा पुजारी मूंखे अंदरि अचणु न ॾींदा आहिनि। भगवान चवनि था, छॾ न भाई उन्हनि खे, मां पाण तुंहिंजे घर हली आयो आहियां, उन्हनि खे छॾ, मां त तोसां गॾु वेठो आहियां। तुंहिंजी भक्ति, तुंहिंजो प्रेम त एॾो प्रबल आहे कि मां पाण तूं वटि वेठो आहियां। हा प्रभु, हे त वॾी कृपा आहे। भगवान चयो, हाणे मां हलां भाई, मूंखे आज्ञा ॾे। प्रभु वरी कृपा कजो। हा मां वरी ईंदुमि। अच्छा ॿुध भाई, तो वटि कुझु केला बचा आहिनि? भगवान था पुछनि। हा प्रभु। भगवान चवनि था, 4 केला मूंखे ॿिया बि ॾे। प्रभु तव्हां छा कंदव? चई, अरे छॾ न भैया, तूं 4 केला ॾे, बसि ॾे मूंखे। भगवान वो 4 केला वरिता। भगवान पंहिंजे पीताम्बर सां उनखे ॿधी छॾियो। 4 केला ॿधी करे भगवान उतां अंतर ध्यान थी विया। सिधो वञी करे भगवान मंदिर में विराजमान थिया। सुबुह जो पुजारी आया। ठीक 5 बजे जेॾी महिल दरवाजो खोलियऊं, भगवान जे अंदर मंदिर में गर्भगृह में जेॾी महिल विया, सफ़ाई पिया कनि त ॾिठऊं कि भगवान जे पीताम्बर में छा ॿधियल पिया आहिनि? हाँ भाई, केला। पुजारी सोचण लॻा कि राति जो त कुझु बि न हुयो। असां पंहिंजी अखियुनि सां अची करे सभु जांच कईसीं, मंदिर पोइ बंदि करे वियासीं, राति भर में कोई त आयो बि न हूंदो। वरी ॾिठऊं त खिड़की बि खुलियल आहे। चओ हरे राम। केला कीअं आया? तॾहिं कंहिं पुजारी चयो कि अरे पक राति जो चोरी छिपे उहो नंढी जात वारो जंहिंजो नालो छा आहे? चोखा मेला, उहो ई आयो हूंदो। छो जो सुबुह जो त असां हुनखे भॼाए कढियोसीं, राति जे अंधेरे में पक आयो हूंदो, उहो ई रखे वियो आहे। पुजारियुनि खे ॾाढो गुस्सो आयो, सिधो लठ खणी करे हुनजे घर विया भक्त जे।
दरवाजो खटखटायूं, जी दरवाजो खुलियो, बिना कोई सवाल पुछे सिधो लठ हयूं भक्त चोखा मेला के। चओ हरे राम। पुछन भी कोन था। ओ चे तो अरे मूंखे ॿुधायो तो सही भाई मारो छो था। पहिरों ॿ चार डंडा हयूं, पोइ कंहिं ॿुधायो चई रात जो तूं मंदिर में आए? चई न भैया मां त रात भर घर में हुयुमि, मां काॾे मंदिर वयुमि। चई कूड़ न ॻाल्हाए, तुंहिंजा केला कीअं मंदिर में पहुची विया? चोखा मेला चयो घणा केला हुया? पुजारियुनि ॿुधायो 4 केला ॿधियल हुया। चई बस। हाणे चोखा मेला मथे ॾिसनि, भगवान खे चवनि वाह प्रभु तव्हां केला खाओ, असां डंडा था खाऊं। हाँ? आयो हिते केला खाई वियो, ठीक न हुयो? जबरदस्ती 4 वठी वियो मूंखां, वञी पंहिंजे पीतांबर में ॿधी छॾिया तो। हे त मूंखे त आणनि डंडा। हाणे हे थोड़ी सम्झंदा कि भगवान मूं वटि आयो केला खाइण जे लाइ। छो जो हिननि जे अंदर त अहिड़ो प्रेम ई कोन्हे जो समझी सघनि। चओ हरे राम। चोखा मेला के ॾाढा डंडा हयूं, चोखा मेला कुछ भी न चयो। वो भगवान जी कृपा महसूस पिया कनि, पर भगवान रही न सघिया। मंदिर जो दरवाजो भगवान अंदरां बंद करे छॾियो, पुजारी सब ॿाहिरि। पुजारी सोचण लगा रे मंदिर जो दरवाजो अंदरां केर ॾेई छॾियो भाई, असां सब ॿाहिरि रहिजी विया आहियूं। तॾहिं भगवान ॾाढे गुस्से में आवाज ॾिनी, क्रोध में भरिजी करे कि दरवाजो मां बंद कयो आहे। जेॾीमहिल भगवान जी अहिड़ी वाणी सभिनीनि ॿुधी त सब पुजारी कापजी विया। अरे प्रभु कोई गलती थी वई? भगवान चवनि था गलती न, महा गलती थी वई। कहिड़ी गलती? मुंहिंजे भक्त जी दिल दुखाई तो। मुंहिंजे भक्त खां पुछे बिना तव्हां हुनखे डंडा हया आहिनि। अरे तव्हांखे कहिड़ी ख़बर? तव्हां सोचो था रात जो चोरी छुपे उहो आयो आहे केला ॾियण? अरे न भाई, रात जो चोरी छिपे मां पाण वियो आहे उनजे घर केला वठण जे लाइ। चओ हरे राम। ओ एॾो प्रेमी आहे, उनखे अचण जी ज़रूरत न आहे, मूंखे उनजे प्रेम जी घुर्ज हुई, मां पाण वियो आहियां, मूंखे बुख लॻी, भगवान चवनि था, ऐं तव्हां उनखे डंडा हणी आया आहियो। सब पुजारी कांपजी विया, घबराइण लगा। प्रभु असांखे माफ़ कयो। कोन माफ़ी मिलंदो। प्रभु छा कयूं? चयो अगरि माफ़ी खपेव त मुंहिंजे उन भक्त खे पालकीअ में सजाए करे कीर्तन कंदा कंदा बैंड बाजन सां गॾु उनखे इन मंदिर में वठी अचो। जॾहिं उहो अची करे तव्हांखे माफ़ कंदो त मां दरवाजा खोलींदुमि। चओ हरे राम। पुजारी रोअण लगा। बलिहार सोचो, हिकु ॾींहुं पहिरियों जिन पुजारियुनि उन भक्त खे मंदिर जे अंदर न अचण ॾिनो, धक्का ॾेई ॿाहिरि कढियऊं, अपमान कयूं उनजो, उहे ई पुजारी ॿिए ॾींहं ते पालकी खणी विया, उन भक्त खे उन ते विराजमान करे कीर्तन करे करे उनखे वठी आया। सभिनीनि उनजा चरण पकड़िया कि भैया असांखे माफ़ कजां, ऐं भगवान खे चओ कृपा कनि त दरवाजो खोलनि। जेॾीमहिल भक्त चोखा मेला भगवान के पुकार कई कि प्रभु इन्हनि खे माफ़ कयो ऐं असां सभिनीनि ते कृपा करे दर्शन ॾियो। जेॾीमहिल इहे प्रार्थना कई चोखा मेला त भगवान अंदरों दरवाजा खोले छॾिया। जीअं ई दरवाजा खुलिया, अॼु भगवान मूर्ति रूप में कंहिंखे नज़र न आया। हिन महिल तव्हां अंदर वेंदव त कीअं दर्शन कंदव? मूर्ति सम्झंदव न भगवान के भाई, मूर्ति रूप में ही दर्शन करे ईंदव। साक्षात असां सम्झंदा ई न आहियूं भगवान के। अॼु जेॾीमहिल उते पंडरपुर में दरवाजा खुलिया भक्त चोखा मेला जे चवण ते, त भगवान मूर्ति रूप में न भगवान साक्षात हली आया मंदिर जे ॿाहिरि ऐं सभिनीनि भक्तनि खे उन्हनि दर्शन ॾिनो। चओ हरे राम। हर हिकु भक्त खे, हर हिकु पुजारीअ खे, कथा में असां इहो बि पढ़ियो आहे भक्तमाल में कि कई माण्हू त भगवान जे दर्शन जे लाइक़ बि न हुया, भगवान उन्हनि खे बि दर्शन ॾिनो। कंहिंजे ख़ातिर? भक्त जे ख़ातिर, भक्ति जे ख़ातिर। एडी शक्ति तो भक्ति में। चोखा मेला के भगवान गले सां लगायो ऐं चोखा मेला के चयो हाणे तोखे कोई मना न कंदो, तू रोज मंदिर अची करे ऐं हिते भोग लगाए जा, सेवा कजा, दर्शन करे वञा। चओ हरे राम। ई कृपा थी वई भाई, ये कृपा ॾाढी वॾी कृपा है। चओ हरे राम। पुत जीवन भर चोखा मेला खूब भजन कयो, खूब भजन कयो ऐं भगवान जी शरण में रहिया। भगवान की प्रार्थना कंदा, प्रभु मां तुंहिंजी शरण आया, मूं ते कृपा कजां, मूं ते दया कजां।